कमला ओ कमला जाओ बहना। अरे गुड न्यूज़ सही। छा थियो निशा एतरो खुश पई लगी? अरे तोके बुधाई नहीं मैं ना तो खुशी हां चरियो थी कोने। जल्द बुधाए आए मुके चरियो कर। हां बुधाए पर पहले प्रॉमिस कर त इन जे बदले एक प्यारी एक्टिविटी गिफ्ट दी। बिना रिश्वत जे त कोई कम थियणो ही कोने। दिनी बाबा दिनी तोके भी गिफ्ट दिनी। हां बाबा बुधाए थी एक डॉक्टर हुजण जे नाते इहा ॻाल्हि मूंखे ॿुधाइण न घुरिजे पर छा आहे न इहा मुंहिंजे घर जी ख़ुशी आहे इन करे ॿुधाए रही है त हिन घर में छा निशा जल्द ॿुधाए। त हिन घर में ख़ुशी अचण वारी आहे। कम ऑन निशा मूं तो समझो कई नई ॻाल्हि हूंदी पर इहा तो सभिनी खे ख़बर आहे। मां अञा तो कान समझो मां खुशी जी ॻाल्हि थी कयां। हिन घर में खुशी अचण वारी आहे। खुशी? मॉम डैड जल्दी बाहर अचो हिन घर में खुशी अचण वारी आहे। खुशी मतलब छोकरी? मॉम डैड असां जे घर खुशी अचण वारी आहे। मां तो धीअ जो पीउ थियण वारो आहियां। मॉम डैड तव्हां ॿुधो असां जे घर खुशी अचण वारी आहे। खुशी सच निशा अॼु त तूं मूंखे चरियो करे छॾियो। गुर जेको तोखे खपई मां तोखे ॾींदुसि तुंहिंजे मनपसंद जी गिफ्ट। हां भाभी नज़र नथी अचे। सुहाना मैं तैयार पई थे। अच्छा ठीक है मां किरनी थी वञा ऐं ॿुधो भाभी खे ज़रूर वठी अचिजो। छा आहे न 5 महीनो चालू थी वियो आहे ऐं मूंखे उन्हनि जो चेक बि करणो पवंदो। ठीक है ऐं धीअ अचण जी उनखे वाधायूं त ॾियां मां वञा। हां असां सुहाना खे वठी ईंदासीं। हां बिल्कुल। अरे वाह 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 अज मां जाम खुश आया। हेॾनि सालनि खां पोइ असांजे घर में लक्ष्मी अची रही आहे। वाह 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 वाह। पापा मां भी घणो खुश आहियां अॼु। सुहाना जल्दी ॿाहिरि अच। सुहाना पुट जल्दी ॿाहिरि अच जल्दी। खुशी जी ॻाल्हि आहे जल्दी अच पुट। हां खुशी ॾाढी खुशी थी। हाणे सबुर नथो थिए। केॾा साल असां हिन खुशीअ जो इंतज़ार कयो आहे। ऐं हां हिन गुड़िया जो नालो मां खुशी रखंदमि। हां मम्मी छा चयो तव्हां? हा पुट तूं माउ थियण वारी आहीं। पुट तुंहिंजे थियण वारी धीउ जो नालो रखंदासीं। तूं हिकु छोकिरीअ खे जनम ॾियण वारी आहीं। छा चयो तव्हां? हेॾा छा पापा सही था चवनि? हां सुहाना तूं हिन घर में हिकु छोकिरीअ खे आणण वारी आहीं। न हीअं नथो थी सघे। छो छा थी चईं तूं? मूंखे धीअ न खपे। तौबा तौबा चुप ॻाल्हि पुट छा पई थी? पुट ईअं न चओ। धीअरूं त लक्ष्मीअ जो रूप थींदियूं आहिनि। हां पापा तव्हां सही था चओ पर मूंखे हीअ धीअ न खपे। सुहाना तोखे त ख़बर आहे मूंखे धीअ जी घणी इच्छा हुई पोइ तूं हीअं छो थी चईं? हेॾा मूंखे तव्हांखे दुखी करण जी काई इच्छा कोन्हे पर मूंखे धीअ न खपे। पुट ईअं न चओ। असांजा केॾा ई सपना जुड़ियल आहिनि उन बचड़ीअ सां। पप्पा मम्मी ये सब तव्हां छा था ॻाल्हायो? मूंखे बि ॿुधायो कहिड़ी बचड़ी कहिड़ा सपना? अरे मूंखे बि ॿुधायो। पुट ॾिस हिन खां पोइ असांखे हिकु धीअ जी बि इच्छा हुई जेका पूरी कान थी सघी ऐं हाणे तुंहिंजे सदके हीअ इच्छा पूरी थी सघंदी आहे। ॾिस असांजे सपननि खे न मार असांजी इच्छाउनि खे न मार। हां सुहाना तुंहिंजे सपना मुंहिंजा बि मुंहिंजी धीअ जे लाइ आहिनि। मां घणो ई कुझु सोचियो आहे हुनजे लाइ। हुनजे नंढा कपिड़ा नंढी पायल नंढा सैंडल। मां घणो ई कुझु सोचियो आहे। मां हुनखे घणी ख़ुशी ॾींदुसि ऐं हा मां हुनजो नालो बि खुशी रखंदुसि। हा पुट
हमेशा खुश रहे ऐं सभिनी जी ख़ुशी बणिजे। मां त चाहियां थो ख़ुशी तमामु जल्द असांजे घर में अचे ऐं पायल पाए करे सॼे घर में शम करे डुकूं पाए ऐं मूंखे दादू दादू करे पुकारे। हा भाभी, मां बि हुनखे जाम प्यार कंदुसि। उहा हिकु शइ घुरंदी मां 10 आणे ॾींदुसि ऐं अगरि उहा रोईंदी त मां मस्करो थी हुनखे खिलाईंदुसि। उनजी तोतली आवाज़ लाइ मुंहिंजा कन पिया तनि। हाँ, उनजे जज़्बे जे लाइ मुंहिंजो मन पियो थो करजे। हू हिक खां कंदी पूरी सभु कंदसि। उनजी पढ़ाई, लिखाई, उनजी शादीअ में वधाई मां नथो ॿुधाए सघां। ॾिसो, मुंहिंजो मन न बदिलजंदो। तव्हां कोई ॻाल्हि मुंहिंजी ॿुधे ई नथो। मूंखे धीअ न खपे। न पुट, तूं ईअं ज़िद न कर। तूं बस खाली हुनखे हिन दुनिया में आण। मां पालींदुसि हुनखे। उन जो कमु मां कंदसि। तोखे काई तकलीफ़ न ॾींदमि मां। ऐं हा भाभी, मां हुन सां नचंदुसि, टपंदुसि, हुन सां खेॾंदुसि। ऐं हा, मां हुनजो चाचो न पर हुनजो दोस्त थी करे रहंदुसि। हा उहा रोंदी त सॼो घर पियो रोंदो। वो खिलंदी त मन पियो खणंदो। हा, मां सभु थी सम्झां, पर मूंखे मजबूर न कयो, न त मां हिनखे पंहिंजे कुख में ई मारे छॾींदसि। मूंखे धीअ न खपे। तूं समझी छो नथी? अरे समझे छो नथी? ईअं चरी नथी। तव्हां इहो न सम्झंदो। बस मूंखे हीअ धीअ न खपे। छो सुहाना, छो? मां नथी चाहियां त मुंहिंजी धीअ जो रेप थिए। मां नथी चाहियां कोई हुनजो बलात्कार करे। मां हुनजी इंसाफ़ लाइ भुगतण नथी चाहियां। इन करे मूंखे धीअ न खपे। मूंखे धीअ न खपे। सर्वे जे मुताबिक़ असांजे भारत देश में हर 54 मिंटे में बलात्कार थींदो आहे। अहिड़ी हालतुनि में बलात्कार जे डप खां घणियूं ई माताऊं धीअरुनि खे जनम ॾियणु नथियूं चाहिनि। जे ईअं ई हलंदो रहियो त न कंहिंजी भेण रहंदी, न नुंहुं, न ज़ाल ऐं न ई वरी औरत जात रहंदी। छा इहो मर्द ज़ात खे मंज़ूर आहे?